अदी नायाब सर्कस जे अगवाणी में पाक किताब खणी शाह जो रिसालो खणी ही सियासी समाजी जेके अगवान आहिनि इहे हिते ॿिन्ही धुरनि वटि पहुता आहिनि। वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन अगवाननि सां ऐं जेके मुतासिर धुरियूं आहिनि उन्हनि सां त इन मेड़ मिंथ काफ़िले खे उन्हनि केतिरो मान ॾिनो आहे ऐं जहिड़े खे ख़ात्मे करण लाइ कहिड़ा उपाउ वठंदा। पहिरियां क्रिकेट जी रांदि तां छोकिरनि तां झेड़ो शुरू थियो, जंहिंजे करे असां कोशिशि कईसीं, सरदार मोहम्मद पनाह ख़ान सुठी कोशिशि कई उॾे बिरादरी खे ख़ैरु करण जे लाइ। असां उन्हनि जे चङनि मुड़ुसनि जे मुताबिक़ असां अज़ीज़ुल्लाह खे उते मेड़ करे वियासीं। उन्हनि मेड़ मञे भांकुर पाए सरदार मोहम्मद पनाह ख़ान खां तारीख़ जो तय कराए उहो वापसि थियो, उनखे धक हणी करे अस्पताल मोकिलियूं, उते हू फौत थियो। उन खां पोइ उन्हनि कोई किरदारु अदा न कयो ख़ैर जे लाइ, अञा झेड़े जे लाइ वधंदा विया। उन खां पोइ वरी असांजे ॻोठ ते हमिलो कयूं, उते सेवाणी बिरादरी महिमान रहियल हो, उहो मरी वियो। वरी उन खां पोइ उन्हनि कोई किरदारु अदा न कयो, वरी उन्हनि हमिलो कयो, उन्हनि जा हमले में 3 माण्हू फौत थी विया। असां पंहिंजे तरफ़ां जखराणी क़ौम जे तरफ़ां असांजे सरदारनि सुठी कोशिशि कई। हू इन कोशिशि में आहे त जखराणी सरदारनि खे MNA MPN खे इन्हनि खे कंहिं बि सूरत में इन जंग वारे हिसाब सां क़ौमी हिसाब सां असां फसायूं। उॾो अॼु बि चाहे थो असां क़ौमियत कयूं, असां ॼामोट ऐं बलोची वारो किसो कयूं, लेकिन ओड़े पाड़े जे सरदारनि, जखराणी सरदारनि, ओॾे सरदारनि चयो तव्हां ॿिनि पाड़ेसिरनि जो झेड़ो आहे, तव्हां ॿिनि भाइरनि जो झेड़ो आहे, ईअं सम्झ असां क़ौमियत ताईं इन शइ खे न पहुचाईंदासीं, बहितर आहे ओॾा तूं ख़ैरु कर। उन खां पोइ 8 अप्रैल ते वरी असांजा छोकिरा कमु ते विया बनी में, उते ओॾा तक़रीबन 150-200 माण्हू हमिलो करे आया, जंहिंमें उॾनि जा 2 माण्हू फौत थी विया, 3 ज़ख़्मी थी विया, असांजा 3 ज़ख़्मी थिया। वरी उन खां पोइ असां कोशिशि कयोसीं, इन में ओड़े पाड़े जे सरदारनि वॾी कोशिशि कई, जंहिंमें बुलेदी सरदारनि, जंहिंमें खोसा सरदारनि, जंहिंमें ख़ुदि ओढा सरदारनि, जंहिंमें कुझु थईम बिरादरी जा सरदारनि, जंहिंमें बिरोही बिरादरी आहिनि, बाज़ ख़ान जन, ओड़े पाड़े जा सभिनी जी सुठी ख़ैर ख़्वाही हुई। लेकिन ओॾो इन अना ते बीठो आहे त मां ॼामोटी ऐं बलोची शुरू कयां, मां पंहिंजे ॼामोटी ते विढ़ां, मां पंहिंजे ॼामोट क़ौम गॾायां, लेकिन हीअ क़ौमियत जो जहिड़ो कोन्हे, ॿिनि घरनि जो जहिड़ो आहे, ॿिनि पाड़ेसिरनि जो जहिड़ो आहे। असां तव्हां इन सभिनी खे, मेड़ वारनि खे, अदियुनि खे, नियाणियुनि खे असां वरी बि अपील था कयूं त तव्हां सिंध जे बचनि जी हिफ़ाज़त जी कोशिशि कयो। इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं, चांडिया बिरादरी ऐं मक्सी बिरादरी, शेख बिरादरी ऐं नूनारी बिरादरी असां सां गॾु, ऐं नियाणियूं बि आहिनि, भुट्टा बिरादरी जा दोस्त बि आहिनि। असांजे 3 नियाणियूं बि वठी आया आहियूं ऐं क़ुर शरीफ़ बि खणी आया आहियूं। ॿिन्हिनि धुरनि ॾे त ख़ुदा ख़ैरु कयो। पर असां जखराणियुनि ॾे बि वियासीं, उन्हनि बि मोटनी, पर हिते आयासीं, हिननि जा ज़ुल्म जा दास्तान ॿुधी असांखे ॾाढो अफ़सोस थियो। हिकिड़ो बिरादरनि जो पाण में तकरार आहे, उते पुलिस अचे करे उन्हनि खां 6 महीनो आहे बिजली बंदि करायूं, उन्हनि जा नंग खणी आहे। इन्हनि जा जेके माण्हू हुया डिपार्टमेंट, पुलिस डिपार्टमेंट में ख़बर पई त पुलिस डिपार्टमेंट में घुराए करे DIG साहब उन्हनि खे जेल क्वार्टर घाट करे उन्हनि खे पनिशमेंट कई आहे। उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे सो केस कया विया आहिनि, डिसमिस कयो वियो आहे। इहा ॾुख जी ॻाल्हि आहे। बजाए ठाहिण जे उन ते तेल हारियो थो वञे। असां हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे इहो रिक्वेस्ट था कयूं, ख़ुदा पंहिंजे इलाइक़े में हिन ग़रीबनि खे अमन सां रहण ॾियो। CM सिंध ऐं आला अख़्तियारनि खे, लॉ एंड फोर्स एजेंसीज़ खे मां अपील थो कयां, सुझाव ऐं जेके नियाणियूं असां सां गॾु आहियूं काफ़िले में, सभु अपील था कयूं, इंसानी हक़नि जे इदारनि खे अपील था कयूं, आलम इंसान खे सभिनी खे अपील था कयूं त सरदारनि खे पाबंद बणायो। सभ खां पहिरियां सरदारनि खे पाबंद बणायो ऐं उन्हनि खे पाबंद बणाए हिननि धुरनि में ठाह करायो, वधीक जान जो नुक़सान खां बचायो। ख़ुदा हीअ सिंध जेका आहे अमुन ऐं पाबोह जी धरती आहे। सभिनी खां पहिरियां त मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां, हे जेको मेड़ मिंट काफ़िलो असां सिंध जूं नियाणियूं हिते क़ुर खणी पहुतियूं आहियूं। असां पहिरियां जखराणी बिरादरी ॾे वियासीं, उन्हनि जी बि ॻाल्हियूं ॿुधियूंसीं। जॾहिं मां हिते ओढा बिरादरी जी हिते पहुती आहियां, तॾहिं ते मूंखे तमामु घणी तकलीफ़ थी आहे। हिननि सां वॾी नाजाइज़ी आहे, छाकाणि त हिन में पुलिस धुर आहे। अकॉर्डिंग टू द लॉ पुलिस खे धुर न आहे थियणो, उनखे विच ते रही ऐं मामले खे ॾिसणो आहे। हिननि सां वॾी नाजाइज़ी आहे। हिननि जी लाइट कटी वई आहे। हिननि जूं जेके नियाणियूं आहिनि, सिंध धरती जूं नियाणियूं आहिनि, उहे असांजूं बि नियाणियूं आहिनि। उन्हनि खे बिना वजह खयों थो वञे, किथे बि कोई क्राइम थो थिए त हिननि जे मथां FIR थी कटी वञे। असां अकॉर्डिंग टू द विलेजर्स, ॻोठाणनि जो इहो मुतालबो आहे त जेको DIG इरफान बलोच आहे उहो धुर न बणिजे।
उहो छा थो करे, हिननि जा जेके पुलिस ऑफिसर नौजवान आहिनि उन्हनि खे क्वार्टर घाट करे प्रेशराइज़ करे थो त फ़ैसिलो कयो। मां DIG खे इहो हितां मैसेज ॾियां थी त ख़ुदारा तव्हां पुलिस खे हिन सियासी चकरनि खां आज़ादु कयो। मां MP MNA खे थी चवां त हिते जेके बचा निंदणका करे मारिया विया आहिनि उहे असांजा बचा आहिनि, हितां जेके न्याणियूं खॼियूं आहिनि उहे असांजूं न्याणियूं आहिनि। महिरबानी करे पुलिस खे सियासत खां आज़ादु करे ऐं हिन मसइले खे ॾिठो वञे। जेकॾहिं हिननि जो मसइलो हल नथो थिए त असां आला ऐवाननि ताईं वेंदासीं। असां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे बि इहा रिक्वेस्ट कयूं था, आर्मी चीफ खे कयूं था, इमरान ख़ान खे कयूं था त ख़ुदारा हिन इशू खे ॾिठो वञे, छाकाणि त जेके कबालाई मसइला आहिनि उहे सिंध लाइ रोज़ नासूर था बणजंदा वञनि। माना जखराणी ऐं उॾनि जे दरमियान जेको हीउ मसइलो हली रहियो आहे, जंहिंमें 9 जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। पहिरीं जखराणी बिरादरीअ सां असां मिलियासीं ऐं हिते आयासीं। यकीन कयो जॾहिं हिते आयासीं त भाउजनि जेका असां कहाणी ॿुधीसीं त असांखे रोअण अची वियो। जेके हिननि सां जेके ज़्यादतियूं थियूं आहिनि, ज़ुल्म थिया आहिनि, जेके सिलेक्टेड नुमाइंदा आहिनि उन तरफ़ां स्पेशली पुलिस जे तरफ़ां जेका ज़्यादती कई वई आहे त रियली मूंखे त जेको आहे सो माना रोअण थो अचे। त इन ॻाल्हि खे साम्हूं रखंदे जेके बि पुलिस जा आला अमलदार आहिनि ऐं हुकूमत जा नुमाइंदा, असां उन्हनि खे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त ख़ुदारा हिननि सां जेके ज़ुल्म ऐं ज़्यादियूं कयूं आहिनि त उन्हनि जो जेको आहे सो तदारुक कयो वञे ऐं जेको आहे सो हिन मसइले खे हल करायो वञे। जीअं त असीं लाड़काणे खां हिते कई आहियूं, हिन काफ़िले में असांजूं नियाणियूं अदी नायाब सरकश ऐं असांजा मोतबरीन पहाड़नि जा चङा समाजी वर्कर उहे सभु गॾिजी असां अॼु हिते पहुता आहियूं। असांखे ख़बर पई आहे त मामूली ॻाल्हि ताईं हिकिड़ो फितनो पैदा थियो जंहिंमें त 9 खून थी चुका आहिनि। त केॾो वॾो अलमियो आहे। असां इहो ई दर्द खणी हिते धुरियुनि वटि पहुता आहियूं। मूंखे उमेदु आहे असां ही क़ुराननि खे मोट ॾींदा ऐं उढा बिरादरी जेका आहे उहा बि असांखे मोट ॾींदी, त जीअं असां हिन जेको नुक़सानु थो थिए सिंध जो, जेको कबीलनि जो नुक़सानु थो थिए, जेको नए शऊर जो नुक़सानु थो थिए, असां उनखे ख़तमु करायूं। सिंध जो दर्द रखंदड़ जेके धुरियूं असीं हिते पहुता आहियूं। असीं चाहियूं था ठाह थिए हीउ सिंध जेको शऊर खे जेको हिकिड़ो नासूर लॻल आहे, जंहिंमें असांजा आए ॾींहुं क़तल थियनि पिया, उहो क़तलाम जो सिलसिलो रुकजणु घुरिजे। हीअ ओढा बिरादरी ऐं जखराणी बिरादरी जो क़बाइली झगड़ो मामूली ॻाल्हि थियो आहे। ॿुधाईंदा क्रिकेट रांदि तां असां सिंध में इहो रवाजु आहे, छा त तालीम जो घटि हुजण करे इहो रवाजु आहे त मामूली ॻाल्हियुनि ते अनाउन जे करे इहे मसइला जहिड़ा वधी था वञनि, जंहिंजे करे वॾा खून रेसे थी। हाणे ॻाल्हि हिकिड़ो माण्हू मरे थो त हिकिड़ो माण्हू नथो मरे, पूरो ख़ानदान थो मरे। छो त उहो माण्हू कंहिंजो मुड़ुसु हूंदो, कंहिंजो भाउ हूंदो, कंहिंजो पुटु हूंदो ऐं उन में जेके ॿार यतीम था थियनि उन्हनि जो घर तबाह थो थिए, उन जेके न्याणी तबाह थी थिए, का उनजी घरवारी उहा तबाह थी थिए, त सॼा ख़ानदान जा ख़ानदान तबाह था थियनि। माना नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सेठा जा वासी 2 सगा भाइर पिशावर में क़तल थी विया आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सेठा जा वासी 2 सगा भाइर पिशावर में क़तल थी विया आहिनि। ॿुधायो पियो वञे त ॻोठ जाफ़र जलालाणी में